दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। एसएसपी दादू कैप्टन रिटायर्ड अमीर सऊद मक्सी जी हिदायतुनि ते कार्रवाइयूं कंदे दादू ऐं सेक्शन पुलिस कामयाब कार्रवाइयूं अंजाम ॾिनियूं। हिकु महीनो अॻु दादू में हिंदू वापारी कैलाश कुमार खां थियल फुर जी वारदात खे ट्रेस कंदे ए सेक्शन पुलिस फुर थियल रक़म 5 लख रुपया बरामद करे वरिता आहिनि। हथ कयल रक़म मालिक हवाले कई वई आहे, जॾहिं त वाक़े जो केस वापारी कैलाश कुमार जी फरियाद ते सेक्शन थाणे में FIR नंबर 48/2026 कलम 397 ते पी तहत दाख़िल थियल ऐं जांच हेठि आहे। SHO दादू ए सेक्शन सिकंदर अली हिंगोर जी अॻवानी में सेक्शन पुलिस वधीक कार्रवाइयूं कंदे मोटरसाइकिल चोरी जे केस में जवाबदार ग़ुलाम शबीर सोलंकी खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त ए सेक्शन पुलिस 2 मोटरसाइकिलूं बि बरामद कयूं आहिनि। बरामद कयल मोटरसाइकिलुनि में शहरी राजा जतोई जी चोरी थियल CD 70 मोटरसाइकिल ऐं शहरी शहाबुद्दीन पंवर खां फुर थियल CD 70 मोटरसाइकिल शामिल आहिनि। वधीक कार्रवाइयुनि दौरान ए सेक्शन पुलिस गुज़िरियल ॾींहुं शहरी सलीम भंड जी चोरी थियल मेंह बि बरामद करे वरिती, जेका मालिक हवाले कई वई आहे।